जीअं सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त कराची सिंध जी दिलि आहे, धारियनि खे धणी थियण न ॾींदासीं। जीअं सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ चांडियो सामारे वेझो ॻोठ हाजी जलाल सेनेड़ो पहुची सहाफ़ी ॾातर बख़्श सेनेड़ो सां संदसि सोहरे क़ौम परस्त अॻवान हाजी शफ़ी मोहम्मद जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रियाज़ चांडियो चयो त कराचीअ में सिंधी ऑफिसरनि जे मुक़ररीअ ते पीटीआई जे खुर्रमशेर ज़मान ऐं एमक्यूएम जे बयान मां सिंध दुश्मनीअ जी बू अची रही आहे, जंहिंजी हू मज़म्मत करे थो। तॾहिं खुर्रमशेर ज़मान चए थो ऐं उहो धारियो कराची में एमपीअ जो वेठो आहे। ऐं अॼु बि मां मज़म्मत थो कयां त एमक्यूएम डॉन अख़बार में मूं रिपोर्ट पढ़ी दोस्तनि खे चवां थो त छा लाहौर में वेठल कंहिं सियालकोट ऐं फैसलाबाद जे शहरी खे चयो वेंदो त तूं ॿाहिरि निकिर पंहिंजे गादी जे हंधि लाहौर मां। असांखे असांजे कैपिटल मां चवनि था त कैपिटल में वेठल माण्हू ॿाहिरि निकिरनि। तालीमी इदारा असांजे कैपिटल जा बंदि कया अथव त असां कराचीअ में उमरकोट ऐं सामारे जो शागिर्द पढ़ी न सघे। डाओ यूनिवर्सिटी में हुनजी एडमिशन न थींदी, कराची यूनिवर्सिटी में एडमिशन न थींदी, सिंध मेडिकल कॉलेज में जंहिंखे जना यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो अथव हुन में दाख़िला न थींदी। ऐं कराचीअ में पहुतल सिंधियुनि खे था चओ त उहे वापसि उमरकोट हलिया वञनि ऐं जेको अफ़गानी, बिहारी, बंगाली, चकवाल, सियालकोट, खानीवाल ऐं चित्राल खां जेको पहुतल माण्हू आहे बन्नू खां हुनखे था चओ त उहो कराची जो मालिक आहे। रियाज़ चांडियो चयो त शफ़ी सेनेड़ो सैयद जो साले ऐं बाकिरदार कारकुन हो। असीं जीअं सिंध महाज जी सॼी क़यादत खेसि सलामी ॾियण लाइ हिते संदसि ॻोठ अची हाज़िर थिया आहियूं। हुन चयो त सिंध हिन वक़्तु पाणीअ जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रही आहे, ख़ासि करे मीरपुर ख़ास डिवीज़न सख़्त मुतासिर थी रही आहे। को सवात जे माण्हू खे चवंदो त तूं सवात हलियो वञ, पेशावर तुंहिंजी गादी जो हंधि न आहे। हमें कह रहे हैं कि आप सूबाइयत फैला रहे हो। ये बददियानती और तहस्सुब की इंतहा है कि सिंधियों को कराची में कहते हैं कि तुम निकल जाओ। उन मौके ते डॉक्टर खुशहाल दास, आबिद कोरी, हाफिज असलम महर ऐं ॿिया साणस गॾु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।